अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जी न टोटल ड्रामनि जी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त टोटल सिंधी ड्रामा घणा अचण वारा आहिनि। कुझु सिंध टीवी जा आहिनि, कुझु ॿिया चैनल जा आहिनि, कुझु केटिन जा ड्रामा। सो उन्हनि जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं त वीडियो फुल ॾिसिजो। अगरि पसंदि अचे त लाइक कमेंट शेयर। चैनल ते न हुजे त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो। जीअं असीं तव्हांजे लाइ सुठी खां सुठी शइ खणी अचूं ऐं अपडेट सुठा ॾियूं तव्हांखे। सो पहिरीं जेको ड्रामो आहे दोस्ती, उनमें जी हिकु नई अपडेट आहे। दोस्ती ड्रामे में जेको विलन जे तौर ते आहे, जेको वॾेरे जे तौर ते आहे, उहो अब्बास कुलवठाणो आहे। उहो पोइ हुनजी कैरेक्टर नेगेटिव आहे या पॉजिटिव आहे, सही जे पासे या ग़लति जे पासे, या अञा मुकमल ॼाण न आहे। बाक़ी वॾेरे जे किरदार में आहे। मेहरान टीवी जो ड्रामो आहे इहा हुई दोस्ती ड्रामो। ऐं ॿियो ड्रामो सिंध टीवी जो मज़ाहिया ड्रामो आहे भाॼी जान छॾा, जंहिंजो राइटर अब्दुल मनान अब्बासी मामा लालू आहे ऐं डायरेक्टर शेख हुसैन शेख सुधीर वसीर। इहे डायरेक्टर आहिनि। इहो ड्रामो हफ़्ते में 2 ॾींहं हलंदो सिंध टीवी ते। जीअं चंड ग्रहण ख़तमु थियण खां पोइ दोलाब स्टार्ट कयो वेंदो, पोइ ही हफ़्ते में 2 क़िस्तूं जीअं चंड ग्रहण हले पियो ईअं हलंदो। ऐं टियों ड्रामो आहे ॾोरापो, जंहिंजी रिकॉर्डिंग मुकमल न आहे थी, अञा हले थी पई। हिन में बहितरीनु आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि। कुझु सीन मज़ाहिया ज़रूरु आहिनि। बाक़ी हिन में वॾा अदाकार मिठल ख़ान, ज़ुल्फ़कार बुर्जी साहब आहे ऐं एस भट्टी बि आहे ऐं सीनियर एक्टर अदाकार कमु करे रहिया आहिनि। ऐं चोथों ड्रामो सोप आहे या सीरियल आहे, जंहिंजी रिकॉर्डिंग त अञा स्टार्ट न आहे कई वई आहे। इन जो डायरेक्टर राइटर अदा बशीर फुलफोटो। मेगा प्रोजेक्ट नायाब मोती शहज़ाद कोट जो हीअ बि सुठो ड्रामो आहे ऐं सुठो अदाकार अदा बशीर फुलफोटो, जेको तमामु सुठी एक्शन ते ड्रामो ठाहे रहियो आहे। ऐं 5 जे मुताबिक़ त तव्हांखे ख़बर आहे दोलाब ड्रामो जंहिं अञा स्टार्ट न आहे कयो वियो, तमामु जल्द 21 अक्टूबर ते ॿुधाइनि था त हिन ड्रामे खे ऑनर कंदा। पोइ शायदि सूमरु अंगारो हुजे, तारीख़ अॻियां पोयां थी वेंदी आहे कॾहिं जेकॾहिं सूमर ते या अंगारे ते, अहिड़े हिसाब सां। बाक़ी चंड ग्रहण अची पंहिंजे आख़िरी लम्हनि ते पहुतो आहे। 21 ताईं शायदि हली चुको आहे, 23 ताईं या 26 क़िस्तनि ताईं मुतमिल इहो ड्रामो आहे। पोइ हुन खां पोइ इंशाल्लाह इहो ड्रामो तव्हांखे सुठो लॻंदो। ऐं 6हों ड्रामो जेको वेरनि जी वस्ती, उनजी का अञा अपडेट साम्हूं कोन आई आहे ऐं इन जा राइटर डायरेक्टर तव्हांखे पहिरीं ॿुधायल आहिनि। उन ते वीडियो ठहियल आहे, सो तव्हां उहो वीडियो ॾिसी सघो था। इन जे बाबति अञा को अपडेट न आहे आयो त कॾहिं इन जी रिकॉर्डिंग स्टार्ट कई वेंदी। त इन में एक्टर सुठा आहिनि त इनखे इंशाल्लाह जल्दी हलायो वञे। सो जेको माण्हू ॾिसनि था इन अदाकारनि खे, जंहिंमें सिजावल और फाजन देवण साहब मेन कैरेक्टर में आहे। सो इंशाल्लाह उमेद कंदासीं त इहो ड्रामो जल्द खां जल्द हलायो वञे। 7 नंबर ते केटिन जो जेको डायरेक्टर ज़फ़र खोखर साहब आहे ऐं राइटर आहे अरशद आज़ाद ऐं स्टेज एडिटर अनवर सुहाग। ऐं ड्रामो आहे हड़ई हिकु जहिड़ा। तो ये भी मज़ाहिया ड्रामो आहे केटिन वारनि जो, जी रिकॉर्डिंग तमामु जल्दी स्टार्ट कई वेंदी ऐं थी सघे त ग़ुलाम हुसैन खे आख़िरी क़िस्त हिन हफ़्ते में हलाए सघनि था त वरी हिन ड्रामे खे हलाईंदा इंशाल्लाह। सो इहा ई अपडेट सभई ड्रामनि जे बाबति। सो असांजी वीडियो कीअं लॻी असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, इज़हार कजो। सो मिलूं था के नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।